तकरीब में असांजे तालिब इल्मनि नौजवाननि अरबी ॿोली में ऐं इंग्लिश में ऐं फारसी में जिन तकरीरूं कयूं असां इदारे जे तरफ़ां उन्हनि खे एवॉर्ड ॾियूं था। सभ खां पहिरियों जीअं अरबी में तकरीर कई, छा नालो मोदी साहब जो, मौलाना ग़ुलाम रसूल पांवर साहब, उहे अचनि ऐं एवॉर्ड वसूल कनि। न न हेठि रख, हितां बीह तूं हितां बीह माशाअल्लाह बरकल्लाह। ऐं उन खां पोइ जंहिं फारसी में तकरीर कई मौलाना अहमद रज़ा राजपुर साहब अचनि उहे एवॉर्ड। माशाअल्लाह। ऐं उन खां पोइ साईं सैयद मेराज अहमद शाह राशिदी जंहिं इंग्लिश में तकरीर कई अचनि एवॉर्ड वसूल कनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं मुंहिंजी नंढड़ी नूर फातिमा जंहिं इंग्लिश में तकरीर कई उस्ताद मौलाना इरफानुल्लाह खैराबादी साहब खे गुज़ारिश आहे नंढड़ी खे एवॉर्ड बीच में। माशाअल्लाह तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं जेके असांजे मीडिया जा दोस्त आहिनि उन्हनि जी महिरबानी। हाणे हिकु दफ़ो आख़िर में नारो हणो पोइ तव्हांखे इजाज़त। नारे तकबीर, ज़ोर सां हथ मथे कयो, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे गौसियत, नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? दस्तूर रियासत क्या? मोहम्मदुर रसूलुल्लाह। दस्तूर रियासत क्या? दस्तूर रियासत क्या? पाकिस्तान, 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 पाक फौज, पाक फौज, पाक फौज, पाक फौज, हुर जमात, हुर जमात, हुर जमात। अस्सलाम वालेकुम।